सिहत जूं सहूलियतूं न हुअण जे करे सॼी सिंध जी सूरत हाल जे जीअं दाबेची जी लॻे हिकिड़ो ॻोठु आहे हुनजी साॻी सूरत हाल आहे जिते मासूम टे नंढड़ा ॿार आहिनि जेके बीमारियूं वरितल आहिनि। असां हुननि जे वालिदेन सां मासूम ॿारनि सां ॻाल्हाईंदासीं त हुननि जो वधीक छा चवणु आहे। छोकिरा बीमार आहिनि, टे ॿ छोकिरा आहिनि, हिकिड़ी धीअड़ी आहे, सा बीमार आहे, नथी चढ़े। असीं बि ग़रीब तण सां वॾो वस कयो असीं, 5-6 साल थिया आहिनि, तंहिंमें हाणे असीं पुॼो ई कोन था सघूं। पेट खाधे खे बस तंग आहियूं। पहिरीं वॾो किरियो, हुनखे 20 साल थिया आहिनि, हुनखे डोड़ाए थकासीं। पोइ वरी नंढी धीअड़ी किरी, वरी हुनजी कईसीं। हुनखां पोइ वरी छोकिरो किरियो, पोइ हुनखे उते छॾियोसीं, वरी छोकिरे जी कईसीं। तमामु वसायल इलाज करायो आहे पर हिननि जी ज़िंदगी जी सिहत अञा सुधरी न आहे। ऐं हेल्थ जे सेक्रेटरी साहिब खे ऐं तमामु मेडिकल जे ऑफिसरनि खे गुज़ारिश थो करियां त महिरबानी करे हिननि नंढनि जो इलाजु कराए ऐं हिननि खे सहूलियत ॾिनी। हितां जो ग़रीब आवाम ॾुतड़ियल आवाम आहे ऐं हिननि ते रहम जो नज़र कयो वञे। हिकिड़े खे 20 साल थी विया आहिनि ऐं ॿिए छोकिरो जेको आहे हुनखे 10 साल उमिरि आहे हुनजी, ऐं छोकिरी जेकी आहे उहा बि माना अंदाज़े में 9-10 साल जी उहा बि आहे। हिन लाइ करे आउं त ग़रीब माण्हू इलाजु करे करे थकी पियो आहियां। हिकिड़ो किरियो, पोइ हिकिड़े पुठियां माना कुझु 5 रुपया मूं ख़र्चु कया, अगरि डोड़ियो ॾुकियोसि उहो न चढ़ियो। पोइ वरी छोकिरी किरी, छोकिरी खां पुठियां हलंदे हलंदे हींअर जेको 2 साल थिया वरी छोकिरो नंढिड़ो आख़िरी किरी वियोसीं। 20 साल जो छोकिरो हुअसि, पंहिंजे पेट जी करे, बच्चनि जी करे। हिकिड़ो 10 सालनि जो हुअसि, हिकिड़ो 20 सालनि जो। तंहिंसां को मदद करियो, जेकी बि खां पुॼी सघे सो हुन सां मदद करियो। कैमरामैन सदाम पवन सां गॾु मक़सूद जोखियो, अवामी हाल टीवी दाबेची। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।